जी बरसात ऐं बोड खैरपुर ज़िले में वॾी तबाही आंदी है। मुख़्तलिफ़ जेके तालका आहिनि खैरपुर जा उन्हनि जो हाल अहवाल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांखे ॿुधाईंदा रहियूं। अॼु नारे तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो तव्हांखे समूरो जेको हाल अहवाल आहे उहो ॿुधाईंदासीं, छो जो नारे तालके जे मुख़्तलिफ़ यूज़िस में हिन वक़्तु बि जेको बरसाती ऐं बोड वारो जेको पाणी आहे उहो तलाउनि जी सूरत में बीठल आहे। इंतज़ामिया उहो पाणी निकाल कराइण जे लाइ बि तयारु न आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पान तहत उहो जेको बरसाती पाणी आहे उहो निकाल पिया कनि। रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। वॾी तादाद में जेके घर आहिनि उहे ड्रही पट थी विया आहिनि, जॾहिं त जेका हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन आहे उहा पिणु उन पाणी हेठि अची विया आहे। करोड़ रुपयनि जा जेके फ़सुल आहिनि उहे सुकी सड़ी तबाह थी विया आहिनि। पर इन बावजूदि हिन वक़्त ताईं जेका ज़िले इंतज़ामिया आहे, सूबाई इंतज़ामिया आहे, उन्हनि पारां ही पाणी जेको आहे उहो कढण लाइ के बि जोगा उपाउ नथा वरिता वञनि। इन हवाले सां नारे तालके जे मुख़्तलिफ़ यूसीस जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जे इलाइक़े वासियुनि जा जेके मसइला आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु यूसी दोदोपुर जे रहवासियुनि वटि असां मौजूदु आहिनि जेके पंहिंजी मदद पान तहत ही पाणी निकाल करे रहिया आहिनि। तक़रीबन हिन यूसीअ में 15 खां वधीक ॻोठ अचनि था पिया। उन्हनि जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा पिया चवनि ऐं उन्हनि जी इंतज़ामिया पारां हिन पाणी निकाल करण लाइ केतिरी मदद कई वई आहे, या हू पंहिंजी मदद पान तहत पंहिंजो जेको ख़र्चु आहे उहो बर्दाश्त करे ही पाणी निकाल करण लाइ कोशिशूं पिया वठनि। उन रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ही सर चूंडके खां सागड़ वेंदे रोड मेन रोड ही आहे, ठीकु आहे न सर। असां हिनमहिल ताईं माना ही खंडर न ॿधी सघिया आहिनि। अॻिते इलाही पाणी बीठो आहे ऐं को मरीज़ आहे या मरीज़ वग़ैरह थिए थो त उनखे एम्बुलेंस में खणी अधु ताईं वीचारो फौत थी थो वञे, डेथ थी थो वञे। छा करे हेड़नि खंडरनि मां जेकॾहिं एम्बुलेंस कीअं टपी सघंदी। असां वस वारनि खे MP MNS खे जेके हितां जा वस वारा आहिनि उनखे अपील था कयूं त बरा महिरबानी असांजी रिक्वेस्ट ॿुधनि ऐं रोड बहाल कराइनि। सागड़ ज़िले खां अचे थो चूंडको शहर ताईं सजल शरीफ़ खां मिले थो चूंडको शरीफ़। ॿ महीना गुज़रण बरसात गुज़रण बावजूद भी ही रोड बहाल न थी। इंतजाम अलाए किथे गायब आहे। असांखे 4 किलोमीटर लहणो थो पए पाणनि मुफ़ासिलो ताईं ॾिसी सघो था। असां मोटरसाइकिल ते दर बदर था थियूं सॼो ॾींहुं। असांजा रस्तो में सॼो ॾींहुं निकिरी थो वञे, पोइ बि असां शहर ताईं न को मरीज़ आहे न गाॾी थी टिपी सघे। असां कोई बि असां ताईं हिन महिल इंतज़ाम न पहुती आहे। 2 महीना गुज़रण बावजूद रोड में इहो ई खंडर ॿधी। ॿियो जेको मुतबादिल रस्तो आहे उहो केतिरो परे आहे? वो 4 किलोमीटर रोड खण लहणो थो। उन में भी गोॾे जहिड़ो पाणी आहे जंहिंमें लहूं था, ॿार बच्चा लहनि था असांजा, पोइ बि असां रोड ते चढ़ूं। 4 कलाक उन 5 कलाक लॻी था वञनि, माना सॼो ॾींहुं उन में गुज़री थो वञे रोड खां लहण बावजूद, त बि असां नथा रोड ते पुॼी सघूं। हिन इलाइक़े में का मालिकी कान्हे का। हिन महिल बि तव्हां ॾिसंदो तक़रीबन 5-6 फुट ज़मीन में पाणी बीठो आहे। असां AC साहिब खे DC खे जेका रिक्वेस्ट कई थी तव्हां असां वटि सर्वे कयो जेका उन असांखे आसरा ॾेई जेका मां तव्हां ॾे 2-3 ॾींहंनि में ईंदुमि। उहो असांखे आसरनि में राईंदो आयो। अञा ताईं असांजी का मालिकी न थी आहे। ॿी जॻह ते सीवेटर किरेनियूं माना जिते ॾाढा वॾा माण्हू हुआ उन्हनि खे हर शइ पुॼे पई। असां वटि का मालिकी न थी आहे। हिन महिल तव्हां भले ॾिसी सघो था कानो हनी ज़मीन में ॾिसो त घणा फुट पाणी हिन महिल मौजूदु आहे। हिन महिल तक़रीबन सिंध जो वॾो वज़ीर त चवे पियो असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि MPAs उहे हर हंधि पुॼनि था पिया। तव्हां वटि पहुता आहिनि? असां वटि बिल्कुलु को बि माण्हू न पहुतो आहे, न MPA न MNA, बिल्कुलु को बि न पहुतो आहे असां वटि। हिन महिल बि तव्हां ॾिसंदो असांजी ज़मीन में तक़रीबन 5-6 फुट पाणी बीठो आहे। कणिक जो को बि आसरो न आहे। वॾी तकलीफ़ लॻी पई आहे। ॿियो अचे केरु बि कोन थो, न को पुछनि ई था अलाह हलाए थोरो बीमारियूं बि थी वियूं हूंदियूं। अलाह रहम कंदो, बीमारियूं आहिनि उहे त अलाह टारींदो, पर ॿिए बि मदद या का डॉक्टरनि जी या का मालिकी आहे कोन, उहो अलाह हलाए थो। उहो अलाह त पर पाणी में हुननि जो फ़र्ज़ु आहे त साथ ॾियनि। उहो मुल्क जा जेके ज़िम्मेवार आहिनि गवर्नमेंट आहे उन्हनि खे हीउ इलाइक़ो बि त संभालणु घुरिजे, साथ ॾियणु घुरिजे। नथा ॾियनि त ख़ुदा हुनखे सम्झाए, बाक़ी असां त पंहिंजी हिमत पाण लॻा पिया आहियूं। असांजी यूसी रबनवाज़ वसाणा ताईं मंदूर वसाणे नाले आहे। असांजे अॼु ताईं को बि चूंडियल नुमाइंदो या असांजे कोई बि सरकारी अमलदार या तपेदार मुख़्तियार कारेसी कोई बि हिन महिल न आयो आहे। असांजा घर सॼा तमामु मुकमल ॻोठ सॼे या ड्रही पट थी विया आहिनि ऐं फ़सुल बि सभु असांजे हज़ारे एकड़नि तव्हां ॾिसंदव सॼा पाणी हेठि जेके असांजो हीउ फ़सुल तबाह थी वियो, पर असांजो अॻिलो फ़सुल बि कोन्ह थींदो। हिन महिल ताईं कोई बि जी असांजो कणिक जो फ़सुल बि न थींदो, जेको असांजो गुज़रान सॼो इन फ़सुल ते इन ज़मीन ते आहे। साजिद बावण या मंज़ूर वसाण जे हिसाब सां PPA जा ई आहिनि हिते असां वटि। ॿियो को असांजे हिते केरु बि न आहे त किथे उन्हनि मां असां वटि अॼु ताईं को बि न आयो आहे। असांजा इहे सॼा फ़सुल ख़तमु थी विया ऐं घर ड्रही पट थी विया। असांजो चोपायो माल केतिरो ई मरी वियो आहे, अञा बि मरे थो पियो।
को हिते को असांजे मलेरिया जे हिसाब सां या को बि माना हिते कंहिं शइ जे लाइ न पहुतो दवाउनि जी कैंप बि न लॻी आहे। का कैंप ई न लॻी आहे असांजे हिन इलाइक़े में, कुझु बि न थियो आहे अॼु ताईं इहे ई बसि तव्हां निमाईंदा तव्हांजी भलाई आहियो, तव्हां हिते आया हो ऐं हिते तव्हां ॾिठो त केतिरो पाणी बीठो आहे। असांजा अञा जेके फसलूं बचियल आहिनि तव्हां ॾिसी रहिया हो त पाणीअ में बीठा आहिनि। असां अॼु ताईं फुटी बि न चूंडे सघी आहे, 3 फुट 4 फुट 5 ताईं अञा पाणी बीठो आहे। को बि असां वटि न MP आयो आहे न कोई MNA आयो आहे। 300 घर आहे जंहिंमें कुझु चांडिया आहिनि, कुझु चना आहिनि, कुझु बंबरा आहिनि, कुझु शेख आहिनि। आबादी असां वटि तमामु घणी आहे अवाम जे हिसाब सां। पाणी तव्हां असांजे बनियुनि जो ॾिसी आओ छा सूरत हाल आहे। हिन टाइम 2 महीना गुज़रिया आहिनि पर पाणी तव्हांखे माण्हू घिड़े थो चेलते थो अचे। केतिरो नुक़सानु थियो हूंदो? नुक़सानु त साईं करोड़नि जो थियो आहे, उहो त तव्हां ॾिठो आहे पाण त किरोड़नि जा त फसल फुटियूं आहिनि। कंहिं माण्हू असांजे न डॉक्टर आयो आहे न माण्हूअ जो न माल जो। असांजो तक़रीबन माल जो नुक़सानु अलाए केतिरो थियो आहे। मुंहिंजे संदे हिकिड़े घर जो 10 बकरियूं, हिक में हिकु गऊं जेका मरी वई आहे। हीअ असांजी ज़मीन आहे, इहा पाणी हेठां फसल असांजे मुकमल तबाह आहे। अच्छा, यानी वेटनरी वारा डॉक्टर भी हिते न पहुता आहिनि ऐं माण्हुनि में भी बीमारियूं पैदा थियूं आहिनि। उन्हनि जे लाइ तिबी कैंप या मेडिकल कैंप का हिते लॻी आहे? हिते असांजी का बि कान लॻी आहे, का बि अहिड़ी कैंप असां न लॻी आहे। चूंडकू वारे पासे लॻे पई, जे वञूं पिया त हिकु टेबलेट या 2 उहो बि सभु लेन में बीहणो पए, तक़रीबन 2 कलाक इंतज़ारु करिणो पियो पए। पोनेस्टान जो 2 टेबलेट ॾेई पिया छॾनि। 50,000 एकड़ खां वधीक ज़रई ज़मीन आहे। बाक़ी ॻोठनि जो त अंदाज़ो ई नथो करे सघिजे जेतिरा माण्हू बेघर आहिनि। हींअर बि तव्हां ॾिसी था सघो के छपरनि में, के दड़नि ते, के किथे उन्हनि खे का बि शइ हिकु कली बि कंहिं माण्हूअ खे या को बि गवर्नमेंट जो या को बि अहिड़ो जेकड़ा सिस्टम थींदा आहिनि, इलाही सारी शासी सपोर्टूं हूंदियूं आहिनि, उहा बि का बि कंहिं बि माण्हूअ खे न आहे। करोड़नि रुपयनि जो 50,000 एकड़ रुगो असांजनि ॻोठनि जूं ज़मीनूं नारे में थियूं आहिनि। बाक़ी त दोस्तनि काफ़ी सॼो नारो तबाह आहे। उन ते बि जेके असां दाऊं कयूं था, कूकू कयूं था त असां त हेॾी नाइंसाफ़ी थी आहे त उन ते असांखे DC साहब ऐं असांजनि चूंडियल नुमाइंदनि ते इहो ॾुख असां पाणी कढी वेंदा थी पंहिंजे मदद सां। हिन महिल बि असांजो कम से कम असां हिकु बिरादरीअ जो सिर्फ़ु नारे जो 24 लख रुपया ख़र्चो असां पंहिंजे खीसे में किरेन में कयो आहे। 24 लख जी किरेन आहे जेको असां पाणी नारे ते पुॼायो आहे। उते बि के हुननि माना हिकिड़े DC साहब खे अपील असां कई आहे, बराए महिरबानी सां पंहिंजे ख़र्चे ते पाणी भरण जो एस्टेट साहब करे भई कट बंदि कया वञो, हिननि जो पाणी हिते मौजूदु रहे। छो त ही हिकु मज़हब हिकु पार्टीअ जा आहिनि। यानी वोट न ॾियण जे करे इहो थो थिए तव्हां? वोट न ॾियण जे करे हुननि खे पका नारे मां असांखे वोट न मिलंदो। जी मां इन वक्त मौजूद आहियां नारा तालके जी UC रबनवाज़ वसाण में। उन मुख़्तलिफ़ ॻोठनि जो विज़िट कंदासीं, उन जी सूरत हाल भी तव्हांखे ॾेखारींदासीं। इलाइक़े वासी भी असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि बरसातनि हिन बोर्ड में उन्हनि जो इलाइक़ो केतिरो डैमेज थियो आहे, केतिरो मुतासिर थियो आहे ऐं उन जी केतिरो उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन UC रबनवाज़ वसाण जेका मंज़ूर वसाण जे वॾड़नि जी ॿुधाई पियो वञे, उनजे नाले सां ॿुधाई पियो वञे त उते चूंडियल नुमाइंदा पहतान न पहतान उनजी केतिरी मालकी थी आहे। तव्हां पाण ॾिसो पिया था, ॾिसो कि जेका बि ज़मीन आहे पाणीअ हेठां नर फसल फुटनि जो हुयो उहो वियो ख़तमु थी। पर कणकुनि जो बि इम्कान कोन्हे, पाणी तार बीठो आहे। ॿार बच्चा ॿुॾी मरी विया आहिनि असांजा, जेके आहिनि सभु बचिड़ा पाणीअ में मरी विया तबड़की, एॾो पाणी आहे। हीअ असां हिन महिल बीठा आहियूं ॻोठ आहे जी गुलामेदर बंबरो, ऐं हेॾो असांजे पासे में ॿियो ॻोठ आहे मोहम्मद मिठल चांडियो। 2 ॻोठ हिते असांजी आहिनि आस पास में 2 ॻोठनि। जेको हिन महिल साईं महीनो थियो आहे बारिश बंदि लॻी पई आहे, जेको हिन महिल ताईं ज़मीनुनि में पाणी बीठो आहे, जेको हिन महिल ताईं पाणी न निकिरी सघियो आहे। असां वटि कोई बि रेवेन्यू वारो न तपेदार आयो आहे, न मुख़्तियारकार, न AC कोई बि न आयो आहे। रस्ता बिल्कुलु बंदि लॻा पिया आहिनि, कट लॻा पिया आहिनि। जी नारे तालके जी 2
आरादीन ऐं इन समेत रबनवाज़ वसाण यूसी जे रवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त असांजी हज़ारें एकड़ जेका ज़रई ज़मीन आहे उहा हिन वक़्तु बि पाणी जे वर चढ़ियल आहे। जेको क़ीमती असांजो जेको फ़सुलु हुयो उहो मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। वणनि जो फ़सुलु हुजे या मुख़्तलिफ़ सब्जियूं हुजनि उहे पिणु मुकमल तौर ते तबाह थी वियूं आहिनि। वॾी तादाद में सवनि जी तादाद में जेके घर आहिनि उहे ड्रही पड़ती आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो असां वटि मदद जे लाइ नाहे पहुतो। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त मुसलसिल जेको बरसाति या ॿोॾि जो जेको पाणी आहे उहो ॿिए सबबु केतिरियूं ई वबाई बीमारियूं जंहिंमें गैस्ट्रो मलेरिया समेत ॿियूं बीमारियूं उन बि को रखियो आहे। पर हिन वक़्त ताईं सिहत खाते तरफ़ां या वरी इंतिज़ामिया तरफ़ां हिते के तिबी कैंपूं बि नाहिनि लॻायूं वियूं, तंहिं करे इलाइक़े वासी परेशान आहिनि। हिन सां गॾु जेकॾहिं मुख्य रोड रस्तनि जी ॻाल्हि कजे त मुख्य रोड रस्ता बि मुकमल तौर ते बंदि आहिनि। ख़ासि करे सांगड़ी चूंडको जो जेको रोड आहे उन जो राब्तो मुकमल तौर ते कटियल आहे। उहो मुकमल तौर ते कट सबबु उन जो राब्तो बंदि आहे, उहो मुकमल तौर ते हिन वक़्तु नाकारा बणियल आहे। हिन सां गॾु मुख़्तलिफ़ जेके आस पास वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जो बि ज़मीनी राब्तो हिननि मुतासिर इलाइक़नि खां कटिजी वियो आहे। इलाइक़े वासी तमामु घणा परेशान जेके चूंडियल नुमाइंदनि थोरे सिंध हुकूमत जी मदद जे ओसीड़े में आहिनि, पर हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत वॾियूं दावाऊं त करे थी पई पर अमली तौर ते हिननि ॻोठाणनि जी मदद करण लाइ नाहे पहुची सघी। कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़।